सिंध सोरठ असां हूं भैया हो राज राणियों भैया हो राज राणियों भैया हो राज राणियों नारो हवा जो न्याणियों नारो हवा जो न्याणियों ओ बेज़ुबान माणियों ओ बेज़ुबान माणियों हर को थो ॼाणे दर्दन भरियूं कहाणियूं हर को थो ॼाणे दर्दन भरियूं कहाणियूं राज राणियूं राज राणियूं राज राणियूं राज राणियूं पोइ ॿुधाए न छा थियो आहे ज़बान निकिरी आई अथई जिस्म मां रूह निकिरी वञे इन खां सुठो आहे त ज़बान निकिरी अचे मुंहिंजो मतिलबु आहे त मूंसां भाॼी हल बसि दाॻ ते पर छो मुआ ख़ैर त आहे मां त रोज़ी सां आहियां महेंद्रा ज़ुबैर ख़ान जो पीछो न छॾिजो ऐं जेकॾहिं हू नांग मारिजी वञे न त उन जो लाश असांजी सरज़मीन ते न रखिजो ईअं ई थींदो साइण अञा मिलिया न आहिनि ही मुंहिंजो हुकुम आहे तव्हां ईअं वापसि न मोटिजो चया मीर बख्श वॾेरनि ॿिन्ही साइणनि खे विढ़ाइण जी कोशिशि कई पर सच सच थी वियो चाचा चवनि था त ॿिन्ही ॻोठनि जा माण्हू हथियारनि सां होॾां विया आहिनि मूंखे माफ़ कर आकिबज़ादी मां माफ़ी जे लाइक़ त न आहियां पर पोइ बि ख़ुदा मूंखे माफ़ कर आकिबज़ादी तारीख़ शाहिद आया था त असां ज़िंदगियुनि जा पहिरेदार रहिया आहियूं पर जेकॾहिं मुंहिंजी चादर जे हिकु सॻे ते बि दाग़ लॻंदो न त सिंधु पंहिंजो पाण खे न बख़्शंदी हा मां पुकड़ा तूं असांखे ख़्वाब में तो ॾिसी दग ते कलमो भर मामा कलमो भर तू वाकई असांखे ख़्वाब में तो ॾिसी ऐं तू पंहिंजे घर में आई ऐं मां बि पंहिंजे घर में आहियां कहिड़ो मां ॿाहिरि आहियां तव्हां फ़ोन कयो महेंद्रे खे अदा हालात खे रोकियो न साहिबा न तारीख़ तय थियल आहे ज़ुबैर ख़ान जी जेका बदिलजी नथी सघे हुननि इब्तिदा वणनि में गोरियुनि सां कई हुई न असां इंतिहा कंदासीं राज राणियूं राज राणियूं राज राणियूं राज राणियूं छा ॻाल्हि आहे माणिक तूं परेशान पे लॻी मोरा अॼु मूंखे अहसासु थियो आहे त असां ग़लति क़दम खयो हो ॾुधो खीर थणे डाहे पवंदो जेकॾहिं सोचींदासीं त जी न सघंदासीं विसारे छॾ कीअं विसारिया मोरा असांजे करे ई त साइण सिंधू ऐं साइण सोरठ में विछा वधिया आहिनि काश हेॾां अचूं ई कोन हा लख वड़ा आहिनि साइण सिंधु जा जंहिं असांखे साम्हूं रखियो पाण त सोचियो बि न हो मोरा त मामिलो एतिरो वधी वेंदो बसि ईअं सम्झ त ज़ुबैर ख़ान ऐं कुंदर ख़ान जो ख़ैरु न आहे ख़ैर वरी कहिड़ो थींदो मोरा हुननि ख़ुदि तर तपाए छॾियो आहे हाणे जवाननि खे ख़बर पवंदी अच त पियो गॾिजी दुआ करूं त रब पाक ख़ैरु करे शेर अली ईअं वापसि न अचिजो ज़ुबैर जो सिर वठी पोइ अचिजो साइण तव्हां बेफ़िक्र रहो ज़ुबैर जे माण खां सवाइ वापसि न ईंदासीं फोन सर्विस खेले जी साहिब जी साइण सर्विस सिज लहण खां अॻु ज़ुबैर 70 पुर जी ज़मीन ते ॾिसां ईअं ई थींदो भेण अॼु ज़ुबैर जी हयाती ख़ुदा हाफ़िज़ कंदी ठीकु आहे साइण मुंहिंजी दिलि ॾके थी अलाए छा थियण वारो आहे दाई अम्मा
नाहक करण वारे सां नाहक ई थींदो। जिन असांजी सरज़मीन ते माण्हुनि खे रोआरियो आहे, अॼु उन्हनि जूं अखियूं रत रोअंदियूं। ही सतरपुर आहे दाई अम्मा, कंहिंजी पीउ जी जागीर न आहे। दर में ॾहकाव थी वियो आहे ऐं माण्हुनि जा साह मुठ में आहिनि। अलाए छा थींदो। हिन धरतीअ ते हिकु बिगड़ियल इंसान जी कूक थींदी ऐं पोइ मुंहिंजा सॼा हिन धरतीअ ते सुख जो साह खणंदा, सुख जी निंड कंदा ऐं ज़ोहराबाद जी सरज़मीन ते सिर्फ़ मातम थींदो। पर साइण इहो बि त खून आहे न, ऐं असां कॾहिं रत नाहे वहायो। जेको वाजिबुल क़तल हुजे उनजे साह कढणु वाजिब आहे दाई अम्मा। असां ते इहो वाजिब आहे। जेकॾहिं असां ईअं न कयोसीं त दुनिया सतरपुर ते आङुर खणंदी त ग़रीब महर जो खून सोरठ करायो आहे। किथे आई? ही बेलो तो के बाहर वञा थी वाट न ॾींदो। ही सावरे जो तो सा वचन आहे। ही सावरे तो के इन हथन सां मारींदो, इन हथन सां। ज़ुबैर 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 खान, अॼु असांखे क़िस्मत मिलायो आहे। तो बि अहिड़े मोड़ ते जिथे तुंहिंजी को बि दाह ॿुधण वारो न आहे। बेलगाम इंसान तो छा समझो त ज़िंदगी तुंहिंजो साथ ॾींदी? न, कॾहिं बि न। तोखे तुंहिंजनि करतूतनि जो हिसाब ॾियणो पवंदो। अॼु सभु जोधा आया थी ज़ुबैर। गणे तोखां हिसाब वठंदासीं। हिन धरतीअ तां तुंहिंजे वजूद सां गॾु तुंहिंजो पाछोड़ो बि ख़तम थियण वारो आहे। तो न जेको ग़रीबनि, मज़लूमनि ऐं यतीमनि खे सतायो आहे, उनजे नतीजे में तुंहिंजो हर उज़्मो दाहूं कंदो। ज़ुबैर खान, तोखे शौक़ हुयो न हिन दुनिया खां आज़ादी वठण जो। अॼु तूं आज़ाद थी वेंदे। ऐं हा, वरी तूं कॾहिं बि हिन दुनिया में न ईंदे। न, तव्हां ईअं नथा करे सघो, छो त मां ज़ुबैर खान आहियां। ज़ुबैर खान। तव्हां सभु सही आहियो। असां माफ़ीअ जे क़ाबिल न आहियूं। मुंहिंजे सीने ते गुनाहनि जो एतिरो बार आहे जंहिंजे बस ॿिया बि हथियार घुराया वञनि, जीअं त कंहिंजो बि ज़रो हिसाब न रहे। हिन ज़ुबैर खान खे केर बि न मारींदो। ही कानून जो मुजरिम आहे। ऐं हिन लाइ हीअ हथकड़ी बि आंदी आहे। राज राणियूं, राज राणियूं, राज राणियूं, राज राणियूं। ज़ुबैर खान, तोखे शौक़ हुयो न हिन दुनिया खां आज़ादी वठण जो। अॼु तूं आज़ाद थी वेंदे। ऐं हा, वरी तूं कॾहिं बि हिन दुनिया में न ईंदे। न, तव्हां ईअं नथा करे सघो, छो त मां ज़ुबैर खान आहियां। ज़ुबैर खान। जेकॾहिं तव्हां ईअं कयो न त उनजी तव्हांखे गरी क़ीमत अदा करणी पवंदी। तुंहिंजी क़ीमत हिकु टको बि न आहे ज़ुबैर खान।
असां तुंहिंजी हयाती जी रात करण आया हूं, जेको वरी करे सिज जी रोशनी न ॾिसंदो। न जबारा न मता गोली हलाई थी। मां तो चवाई मुंहिंजो शिकार आहे, मुंहिंजो। मां हिनखे पंहिंजे हथनि सां मारींदुमि। इहो मुंहिंजो वेर आहे, मुंहिंजो। ज़ुबैर मुंहिंजी अखियुनि में उहे तस्वीरूं ॾिस जेके मूंखां सुवाल करे रहियूं आहिनि त अञा ताईं असांजो बदिलो न वरितो अथई सावरा। अरे ज़ालिम, मुंहिंजी घरवारी मुंहिंजे अॻियां तड़पी तड़पी मरी वई, जंहिंजे पेट में अरे मुंहिंजो ॿार हुयो, ॿार। उनजे सदमे में मुंहिंजी जीजल अमड़ मरी वई। तूं रड़ियूं कदे, कोकू कदे, ऐं पोइ बि मां तुंहिंजे मथां गोलियूं हलाईंदुसि। सावरा भाउ, हिन ॾे हर माण्हूअ जो हिसाब आहे, उहो बि त वठणो आहे न। मेहर जे रत जो हिसाब कीअं थींदो? साहिबा ऐं गूंगी न्याणी, उन्हनि जो हिसाब कीअं थींदो? कहिड़नि कहिड़नि ज़ुल्मनि जो तूं जवाबु ॾींदे? महेंद्रा, असां अॼु हिन खां हर ॾोह जो हिसाब वठंदासीं। एतिरी देरि छो थी आहे? ॿुधायो कड़का करे हिन वणनि खे त ज़ुल्म जो अंजाम छा थींदो आहे। ज़ुबैर खान, तव्हां सभु सही आहियो। असां माफ़ीअ जे क़ाबिल न आहियूं। मुंहिंजे सीने ते गुनाहनि जो एतिरो बार आहे जंहिंजे बस ॿिया बि हथियार घुराया वञनि, जीअं त कंहिंजो बि ज़रो हिसाब न रहे। सावरा, तूं त पंहिंजो पलाद पाड़ियो न, मुंहिंजे जवान भाउ जो लाश मोकिलियई, पर अहियां बि तुंहिंजी दिलि ते जेकॾहिं बोझ आहे त पोइ फाड़ असांजा सीना। पर एतिरो यादि रखिजो, कुदर खान हाणे उहो न आहे रहियो, हिकु नए इंसान खे जनम ॾिनो आहे। हलायो गोलियूं, वसायो पंहिंजे अंदर जी बाहि, विसायो। हिन ज़ुबैर खान खे केर बि न मारींदो। ही कानून जो मुजरिम आहे। ऐं हिन लाइ ही हथकड़ी बि आंदी आहे। हाँ सूबेदार साहब, हिन जो इहो ई अंजाम आहे, इहो ई। महेंद्रा, शेर अली, ही मेहर जो कातिल आहे। मां हिनखे कानूनी सज़ा ॾींदो। हाँ महेंद्रा, ही सुठो अमल आहे। अवां शरीफ़ इंसान कंहिंजे खून में गुनाहगार न थियो त बहितर आहे। इहो ई कानूनी अमल आहे सूबेदार साहब। हल ज़ुबैर खान, अच मूंसां। सतपुर शमशीराबाद जे वञण खां पहिरियों मूं गुनाहगार खे माफ़ कयो वञो। खुदा जे वास्ते मूं गुनाहगार खे माफ़ कयो। मां तव्हांखे हथ थो ॿुधां। सावरा, हाणे त पुलिस हली वई न, हाणे मां अकेलो आहियां। पंहिंजी अमड़ शर्मा जे सदके में पंहिंजो पलाद पूरो करे वञ सावरा, पूरो करे वञ। मारे वञ मूंखे सावरा, निछात ने मूंखे। छा थो सोची सावरा? हक़ीक़त में ज़िंदगी जी जीअण जो असली मक़सद कंहिंखे माफ़ करणु आहे। इहा ई इंसानियत आहे ऐं अफ़ज़ल इबादत आहे।
मूं तोखे ॾींहं क़यामत ताणी माफ़ करे छॾियो कुंदर ख़ान। जेकॾहिं तुंहिंजे अंदर जो इंसान जाॻियो आहे त असां केरु थींदा आहियूं तोखे मारण वारा? केरु थींदा आहियूं? सावरा मां तोखे हथ वधी अर्ज़ थो कयां त पंहिंजे वठण न वापसि अच सावरा, वापसि अच। हाँ सावरा, जेकॾहिं रेस तोखे दिलि सां थो चवे त पोइ मोटी हल पंहिंजे माॻ ते। मां साइण सिंधूअ खां इजाज़त वठी पोइ ई मोटंदुसि। असांजा हथ वढियल न आहिनि जो 70 पुर वारा स्कूल जो तालो तोड़ींदा। ॿुधो आहे त उन जा माण्हू अची तालो भञींदा। हिन जो मतिलबु त अञा उन्हनि खे मथे में शिर आहे। जे स्कूल खुली वियो त पोइ असां छा करे सघंदासीं? करण लाइ उहो कुझु कंदासीं जो शमशीराबाद जो सॼो ॻोठ रहंदो। स्कूल बंदि आहे त बंदि रहंदो। सोरठ पेट्रोल ते बाहि जो शोलो थी उछलाए। उनखे इहा ख़बर न आहे त इन में उन जो ई नुक़सान आहे, सिंधू जो न। राज राणियूं राज राणियूं राज राणियूं राज राणियूं। मिंत्रा भा ख़बर ॿुधी अथव? कहिड़ी ख़बर? ख़ैर त आहे। वॾेरी सोरठ स्कूल खोलाइण वारी आहे। इहो छा थो चवे? इहो स्कूल साइण सिंधू जे हुकुम खां सवाइ न खुलंदो। छो त इहो स्कूल ॿिन्ही साइणनि जे ख़र्च सां ठहियलु आहे ऐं ॻोठनि जे विच ते आहे। असांजा हथ वढियल न आहिनि जो 70 पुर वारा स्कूल जो तालो तोड़ींदा। ॿुधो आहे त उन जा माण्हू अची तालो भञींदा। हिन जो मतिलबु त अञा उन्हनि खे मथे में शिर आहे। इन लाइ कुझु करिणो पवंदो आहे, न त असां कमज़ोर सम्झा वेंदासीं। हमीद, कंहिं बि क़ीमत ते स्कूल न खुलंदो, भले केतिरो बि नुक़सानु थिए। हीअ ज़िद जी ॻाल्हि आहे। इहो त असां बि सम्झूं था त स्कूल बंदि थियणु न घुरिजे, पर शमशीराबाद जी इज़त जो सुवालु आहे। वॾेरी सोरठ केतिरो बि ज़ोर लॻाए, थींदो उहो जेको असां चाहींदासीं। हल मिंत्रा, अचो मूंसां, अचो। शेर भा, ही ख़बर ॿुधी अथई? कहिड़ी ख़बर? ॿुधो आहे त वॾेरी सिंधू स्कूल जा ताला टोड़ाया आहिनि। इहो कीअं थो थी सघे? जेसि ताईं झिड़ो रहंदो तेसि ताईं स्कूल खे ताला लॻल हूंदा। इहो स्कूल कंहिं बि हालत में न खुलंदो। जेकॾहिं कंहिं बि स्कूल खोलण जी जुरत कई त हुनजो नतीजो ॾाढो भयानक निकिरंदो। उहो स्कूल न रुॻो सिंधूअ जे लागत सां ठहियलु आहे, पर उन ते ख़र्च साइण सोरठ जो बि थियलु आहे। मां बि ॾिसां त इहो स्कूल हाणे कीअं थो खुले। अदा, इहो स्कूल ज़ोर ते खोले वेंदा। जेकॾहिं हू असांखे ॾाढ ॾेखारींदा न त हथ असांजा बि खुलियल आहिनि। ऐं इहो स्कूल साइण सोरठ जे राज पे खां सवाइ हरगिज़ न खुलंदो। अदा, जे स्कूल खुली वियो त पोइ असां छा करे सघंदासीं? करण लाइ उहो कुझु कंदासीं जो शमशीराबाद जो सॼो ॻोठ रहंदो। स्कूल बंदि आहे त बंदि रहंदो। जेसीं ताईं दुश्मनी रहंदी ओसीं ताईं स्कूल बंदि रहंदो। ही बि दुश्मनी जी हिकु आड़ आहे शेर अली। असां दुश्मनी निभाइण खूब ॼाणूं था। जेकॾहिं दोस्ती त दोस्ती, न त पग लाइण में बि असां देरि कोन कंदासीं। हू असांजो पाणी कछण था चाहिनि, पर शायदि उन्हनि खे ख़बर न आहे त असां जर जा बाज़ीगर आहियूं। सोरठ ते पैगाम मोकिलियो वञे त 70 पुर मां हिजरत करे वञे। ॿी सूरत में हुन जो ॻोठ खाक जो ढेर हूंदो। साइण, पाणी सिर खां चढ़ी वियो आहे, हाणे बर्दाश्त न कंदासीं। हा साइण, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ हाणे इहो ई सम्झंदासीं त साइण सोरठ अमन परस्त न पर शिर पसंदि आहे। घणो बर्दाश्त थी वियो। हाणे उन्हनि सां उहो हशर थींदो
जो हू तसवर भी नथा करे सघनि। सोरठ पेट्रोल ते बाहि जो शोलो थी उछलाए, उनखे इहा ख़बर न आहे त इन में उन जो ई नुक़सानु आहे, सिंधू जो न। वॾेरी करे थी ॾेखारे त मुंहिंजी ताक़त छा आहे, पर ईअं न आहे रत ते रक़्स करणु असां बि ॼाणूं। असीं ईअं कोन कंदासीं साइण, पर जेकॾहिं सिर जे मथां अची वई न त पोइ हर तरफ़ बाहि पकड़ियल हूंदी, जंहिंखे वॾेरी सोरठ कॾहिं बि कान विसाए सघंदी। इन जो मतिलबु त सोरठ हाणे सिधो झेड़ो थी करणु चाहे। जेकॾहिं ईअं आहे त कसम ख़ुदा जो मां हुन जी ज़िंदगी जी शाम करे छॾींदसि। सोरठ सिर्फ़ु मुंहिंजी मोहबत ॾिठी आहे, नफ़रत न। अदा हालार, महेंद्रा, तव्हां हथियारनि वारा माण्हू गॾु कयो। अदी, मूंखे त को बि हक़ नथो पहुचे त मां तव्हांजे फ़ैसिले में दख़ल अंदाज़ी कयां, पर एतिरो ज़रूरु चवंदसि त इहा अंधेर नगरी आहे। स्कूल अव्हां खोलिरायो या साइण सोरठ, ॿारनि जे मुस्तक़बिल जो इहो सुवालु आहे। इन में को हर्ज त न आहे? साहिबा, सोरठ लागर्जी जी सीढ़ी ते चढ़ी मुंहिंजे मथां मिटी उछलाए, छा मां ख़ामोश रहां? अदी, जेकॾहिं अव्हां जी दुश्मनी न इहा सॼी ज़िंदगी रही त ॿारनि वीचारनि जो मुस्तक़बिल ईअं ऊंदाह में रहंदो। मञा थी साहिबा, मां पाण बि लिखी पढ़ी आहियां, पर ही अना जो सवाल आहे। अदी, अफ़सोस आहे, ख़ुदा जे वास्ते इन अना खे ख़त्म कयो इन ज़िद खे। पाण में ठाह करे खीर खंड थी वञो। बाहि खे सोरठ ई भड़कायो आहे साहिबा, मूं न। राज राणियों, राज राणियों, राज राणियों, राज राणियों। मूंखे हाणे ख़बर पई त औरत जो शान छा आहे। कुंदर खान, नफ़रत में भला छा रखियो आहे? ज़िंदगी त मोहब्बत जे गुलाबनि सां आहे, जंहिंमें ख़ुशबू ऐं सूं संजरंदी आहे। असां रत वाइण जे हक़ में बिल्कुलु बि न आहियूं। स्कूल खे तालो मुंहिं जो ॾिनल आहे, पर अगरि हुनखे टोड़ियो वियो त एतिरो नाहक़ थींदो जो सिंधू उनखे सोचींदे रहिजी वेंदी। मां त पुट अॻिते न वधो, न त मारजी वेंदो। चाचा, आख़िर त अंत करणो आहे न, हिन ज़िंदगीअ थकाए विधो आहे। इहो ख़तरो आहे, मौत आहे तव्हां ॿिन्हिनि जो। सिंध सोरठ असां हूं,